बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम पहिरों टाइम खणी आऊं अव्हां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अव्हां जे अॻियां हाज़िर आहियां। असांजो ही हाणोको जेको हिन महिल प्रोग्राम करे रहिया आहियूं उहो इन हवाले सां आहे त सूबाई तोड़ी वफ़ाक़ी हुकूमतूं ठहे तक़रीबन कोई साल थिए पियो ऐं इलेक्शन खे साल पूरो थी वियो, त इन सूरत हाल में जेके सूबाई वज़ीर थिया, वफ़ाक़ी वज़ीर थिया या MPA रहिया, MNA रहिया आहिनि, उन्हनि आला ऐवाननि ताईं पहुचण खां पोइ तक जे माण्हुनि जे लाइ कहिड़ी वाहुर कई ऐं हितां जे माण्हुनि खे जेके उमेदूं हुयूं उन्हनि उमेदवारनि मां या जेके चूंडिजी आया उमेदवार उन्हनि मां जेके उमेदूं हुयूं उहे केतिरी हद ताईं पूरियूं थियूं ऐं उन्हनि खे को मज़बूत उन्हनि जे मसइलनि जे हल जे लाइ, पब्लिक जे मसइलनि जे हल जे लाइ उन्हनि जो किरदारु हिकु साल अंदरि कहिड़ो रहियो ऐं उन्हनि माण्हुनि जे मसइलनि जे हल जे लाइ केतिरो पाण पतोड़ियो, असेंबली जे फ्लोर ते ॻाल्हायो या मसइला हल कराया। उन सूरत हाल खे जाचण जे लाइ ही प्रोग्राम करे रहिया आहियूं ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जी राय आहे इन हवाले सां त उन्हनि जे मसइलनि जे हल जे लाइ जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि जे ई खणी हल जे लाइ उते हितां जे चूंडियल नुमाइंदनि केतिरो असराइतो किरदारु निभायो आहे या उन्हनि माण्हुनि जी उमेदनि ते केतिरा पूरा लथा आहिनि, उन्हनि जे लाइ कुझु कयो बि आहे या न। त इन हवाले सां सिंध टीवी न्यूज़ जेकबाबाद जे रिपोर्टर ज़ैन सरकी मुख़्तलिफ़ माण्हुनि खां राय मालूम कई आहे। अचो त इहा सूरत हाल ॾिसूं। जेदर साहब, जेकबाबाद में 2023 जनवरी जे महीने में इलेक्शन जी सीज़न हुई। हिन 2023 जे हिन महीने में वर्क जारी हुई, छो जो 8 फरवरी ते इलेक्शन तणी हुई। 8 फरवरी खां पोइ इलेक्शन थी वई। इलेक्शन थिए कि तक़रीबन 11 महीने खां मथे अरसो गुज़री चुको आहे। जेकबाबाद जे अंदरि चूंडियल नुमाइंदनि MNA MPs कहिड़ा तरक़ियाती कम कराया आहिनि, अवाम जी सहूलियत लाइ कहिड़ियूं स्कीमूं ॾिनियूं आहिनि। ख़ासि करे MPA जी ॻाल्हि कंदासीं। जेकबाबाद जे चूंडियल MPA पारां जेकबाबाद जे माण्हुनि जी सहूलियत लाइ, जेकबाबाद जे माण्हुनि खे सिहत हुजे, तालीम हुजे ऐं जेका ॿियूं जेके खाता हुजनि उनखे बुनियादी सहूलियतूं ॾियण लाइ कहिड़ा उपा वरिता आहिनि, हिते हुन कहिड़ो कमु करायो आहे। जेकबाबाद जे MPA साहब माण्हुनि जूं केतिरा मसइला हल कया आहिनि, हू केतिरो फ़ाल रहियो आहे। छो त 18वीं तरमीम खां पोइ 18 खाता जेके सरकारी सिंध सरकार जे हवाले अचनि था। MPA खे इन करे कोड कयो वञे थो त हू जेके सिंध जे अंदरि पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, MPA बि पीपल्स पार्टी जो आहे, MNA बि पीपल्स पार्टी जो आहे, पर वफ़ाक़ में MNA साहब जी गवर्नमेंट न हुजण जे करे हुन ते ज़िम्मेदारी घटि आयत थिए थी ऐं जेका MPA साहब ते ज़िम्मेदारी वधीक आयत थिए थी, छो त हू हुनजी गवर्नमेंट आहे सिंध जे अंदरि। उन जेकबाबाद जे माण्हुनि जे लाइ छा कयो आहे, कहिड़ो जेकबाबाद जे माण्हुनि खे सहूलियतूं ॾेई सघियो आहे। अस्पताल में दवा मिले थी, तालीम मिले थी, ऐं रोड रस्ता कहिड़ा आहिनि ऐं ऑफिसनि में जेके कामवर आहिनि उन्हनि जी हाज़िरी केतिरी यकीनी बणाई वई। इहे सभु सुवाल खणी हितो जे माण्हुनि खां पुछा कंदासीं, आम शहरनि खां, दुकानदारनि खां। उनखां चवंदासीं त हू आवाम जी केतिरी भलाई जा कमु कराए सघिया आहिनि। बदमनी तमामु उरूज ते आहे जो असां अॻे राति जो 10 बजे ताईं दुकाननि ते वेठा हूंदासीं। हाणे मग़रिब जा अज़ान थींदा असांखे साझ हूंदी आहे भईदा आहियूं घरनि में बि कोई सेफ न आहे, न दुकाननि ते न रस्तनि में, हर फुरलुट लॻी पई आहे। अमन बि न आहे, न कोई तमामु हालात ख़राब थी विया आहिनि। अञा कोई अॻे को बदतर में बदतर ख़राब थींदा वञनि था पिया, सुठा नथा थियनि हालात। महांगाई बि उरूज ते हली वई आहे, अमन बि न आहे, लोड शेडिंग आहे। हिते जेकबाबाद रहण जहिड़ो न आहे हिन टाइम। हर माण्हू हितां हिंदू बिरादरी जा तक़रीबन 300-400 घर हितां जेकबाबाद छॾे विया और इन खां अलावा मुस्लमान बि काफ़ी छॾे विया आहिनि। हाणे असांजा बि इहे इरादा आहिनि त असां इन जेकबाबाद में रहण जहिड़ा न आहियूं। असां शरीफ़ माण्हू, न कंहिंसां विढ़ण जहिड़ा, न कंहिंसां बग़द इख़लाक़ी करण जहिड़ा। वधि में वधि साइड थी कुंड वठी निकिता वेंदासीं कंहिं ॿिए पासे, ॿिए शहर में, पंजाब जे साइड में। हिते हालात तमामु ख़राबु आहिनि, कोई ठीकु न आहिनि हालात हितां जा। मतिलबु चूंडियल नुमाइंदा जॾहिं इलेक्शन ईंदी आहे, इलेक्शन जी वर्क दौरान वॾा वॾा ख़्वाब ॾेखारींदा आहिनि आवाम खे, हीअं कंदासीं, हूअं कंदासीं, तरक़ियूं कराईंदासीं, शहर में रोड रस्ता ठाराईंदासीं, शहर खे फलाणी शइ ॾींदासीं, तव्हांजा फलाणा मसाइल कंदासीं। अमन अमान त वाक़ई कोन्हे, पर को तरक़ियाती स्कीम का MPA जी का तव्हांखे मिली आहे? कोई बि न साईं, इहे वाइदा हर को करे वेंदो आहे। असां बि ईंदा आहिनि, इज़त ॾींदा आहियूं न, ऐं असां उन्हनि खे घटि न कंदा आहियूं, उन्हनि जो वॾो असां शान रखंदा आहियूं, पर कमु कोई बि न कंदो आहे। ईंदा आहिनि, वाइदा करे वेंदा आहिनि, कमु कहिड़ो थियो आहे।
हाणे पूरी सिटी में टफटाइल लॻल आहे। असांजी सब्जी मार्केट में ॾिसो खॾा लॻा पिया आहिनि। अलाए केतिरा दफ़ा असलम साहिबु आयो, इन खे पंहिंजो अब्बास ख़ान खे चयो आहे, खोड़नि खे चयो आहे, कोई टफटाइल जो आहे असांजो टुकड़ो सॼो हिते बारिश थींदी आहे, निमाज़ जे वञण जे लाइ माण्हू परेशान हूंदा आहिनि त कपिड़ा ख़राबु थींदा, असां निमाज़ जे लाइ कीअं वञूं। कोई बि तरक़ियाती कमु असांखे त हिन ते नज़र नथो अचे। जिथे थिए थो पंहिंजा जेके उन्हनि जा पर्सनल माण्हू आहिनि, उन्हनि जूं घिटियूं छा उन्हनि जा घरनि जा बि कमु ठहंदा पिया। असां त हिते घिटी पंहिंजी ज़ाहिरा कोई कमु न थिए थो। मतिलबु चवनि पिया जेको MP साहिबु आहे उहो जेका बाबा जो ॾाढो हमदर्द आहे, उन बि कोई अहिड़ो कमु न करायो। न साईं, असां त कॾहिं कंहिंजे लड़ी बि न वेंदा आहियूं। त असांजो हे कमु कयो, हो कमु कयो। कोई तालीम कहिड़ी आहे हिते? तालीम बि न आहे का अहिड़ी, न को कैडेट कॉलेज आहे, न को एॾा वॾा वॾा कॉलेज आहिनि। हाणे शिकारपुर में वॾा कॉलेज आहिनि, वॾा तरक़ियाती कम आहिनि, सखर में आहिनि। असां हर सिटी में ईंदा वेंदा आहियूं, जिथे किथे ॾिसंदा आहियूं सुठा कम आहिनि। असांजी सब्जी मंडी जा इहे छपरा किरनि था पिया, उन ॾींहुं मज़ूर बेहोश थी विया आहिनि, मथां अची करे किरिया आहिनि। हाणे ठुल नंढो शहर आहे, उन जी सब्जी मार्केट जा बि कम सुठा तरक़ियाती हलनि था पिया। असां वटि हिते काई बि न आहे, ख़बर न आहे अलाए छो। मसला कहिड़ा हल कया? मूंखे लॻे थो त इलेक्शन खां पोइ मसला वधिया आहिनि, हल त कोई बि न थियो आहे। मसला हिते बुनियादी जेको मसइलो आहे उहो सभु खां पहिरियों तव्हांखे ख़बर हुजणु खपे त उहो आहे हेल्थ वारे हवाले सां। तव्हां अचो हिन जे में ॾिसो त जिम्स तबाह लॻी पई आहे, सेवालिस हॉस्पिटल ईअं लॻो पियो आहे ॼण मींहनि जो वाड़ो आहे, का सहूलियत कोन्हे। किरोड़े रुपयनि जो बजट आहे सिविल हॉस्पिटल जो, किरोड़े रुपयनि जो बजट आहे तुंहिंजे जिम्स जो, ऐं अवाम खे हिकिड़ी गोरी बि नथी मिले। मां बाज़ारि त ख़ुदि पाण वियुमि त हू चवनि था अखियूं चेक करायूं त चवनि पिया अखियुनि जा जेके ड्रॉप्स आहिनि उहे बि कोन्हनि हिते असां वटि, ॿाहिरां वञी वठो। त हाणे इहा हालति तव्हांजी हॉस्पिटल जी लॻी पई आहे, जंहिंजो बजट रुके कोन थो, बजट तक़रीबन अचे थो, ऐं उतां जे माण्हुनि खे तनख़्वाहियूं बि कोन थियूं मिलनि जेके ठेकेदार आहिनि। ऐं शहर जी हालति तव्हांखे ईअं नज़र अचे थी, तव्हां ॾिसो था त रोड बि ॾिसो था, रस्ता बि ॾिसो था। माण्हुनि खे रोड ऐं रस्तनि जी ज़रूरत कोन्हे मुंहिंजा बाबा, माण्हुनि खे ज़रूरत आहे अमन जी। हिते सभु खां पहिरियों त लॉ एंड ऑर्डर उहो बहितरु थियणु खपे, उन खां पोइ त बहितरीन तरीक़े जी उन्हनि खे हेल्थ खपे। पाणी नाक़िस आहे, बिजली जो बहिरान आहे, गैस जो बहिरान आहे, कंहिं फील्ड में बि MPA में। हा, इहो त मां चई सघां थो MPA बि सेट आहे, MNA बि सेट आहे। इन्हनि जी ॿिन्हिनि जी पोज़ीशन पंहिंजी जाते मुस्तहकम आहे, उन्हनि जे फॉलोवरनि जी पोज़ीशन मुस्तहकम आहे। पर हिते जेके मिडल क्लास जो अवाम आहे न, उहो तबाह ऐं बर्बाद आहे। उन्हनि जो हाल अहिड़ो थी वियो आहे जो माण्हू हिते माइग्रेशन, अॻे त चऊं पिया हिंदू वञनि था, न हीअं कोन्हे। हाणे हितां जा मुस्लिम माण्हू जेके आहिनि उहे बि माइग्रेशन ते मजबूर थी विया आहिनि। मूंखे लॻे थो त मौजूदा जेकी सूरत हाल आहे, असांजा MPA MNA चाहिनि इहो था त हितां जो जेको 25% जेके पुराणा शहरी जेकाबाद आहिनि उहे बि हितां छॾे वञनि, त पंहिंजा माण्हू हिते ते रखूं ताकी असांखे आईंदा का अपोज़िशन जेकाबाद में नज़र न अचे। न जेकर ॾिठो वञे त हिन टाइम मौजूदा अपोज़िशन जेके तव्हां सिटी जे हवाले सां वेंदव न, अगरि ज़ाहिरी नुमाइंदे जे हवाले सां को अपोज़िशन कोन्हे त अवाम 75% जेके न मौजूदा हुकुमराननि जी अपोज़िशन में आहे। अवाम जो वोट तव्हां ॾिसो त अपोज़िशन में वञे थो, ऐं उन खे कवर करण में मौजूदा हुकुमरान नाकाम वञनि था। इन्हनि खे घुरिजे त हाणे बि वक़्तु अथनि, इस्पतालूं, म्यूनिसिपल कमेटी ऐं लॉ एंड ऑर्डर, कम अज़ कम इहे 4 इदारा, 5 इदारो, चौथो ई चवंदुमि त एजुकेशन, इन्हनि में पंहिंजी इंटरफेयर बंदि करनि ऐं मुकमल तौर ते जेको इन्हनि जो फंड आहे उन्हनि जे मथां ख़र्च थिए, इन्हनि में हथु छुरांत न करनि। या जेके बि माण्हू हिन ते करप्शन करनि था उन्हनि खे मौजूदा हुकुमरान खपे त उन्हनि खे नक में नाकेल विझनि ताकी इहा सहूलियत जेकी आहे उहा ग़रीब आवाम ते पुॼे। न त आईंदा इहो थींदो जेसि ताईं इन्हनि जो डंडो हले थो भले हलाइनि, पर आख़िर अवाम में ताक़त आहे। जे अवाम खे अलाह शऊर ॾिनो त अवाम रोड ते निकिरी आई, त मां अवाम खे बि इहो चवंदुमि या आधा तीतर आधा बटेर वारो कमु न कयो। अपोज़िशन करणी अथव त मुकमल रोडनि ते निकिरी अचो। 1,60,000 1,80,000 90,000 सिटी जो वोट आहे, उहो जेकर मुकमल मैदान ते लही मैदान ते आयो त इहे हुकुमरान तव्हांजा असांखे नज़र न ईंदा। जेकॾहिं आधा तीतर आधा बटेर साईं हेॾे बि हुजो हेॾे बि हुजो, या मुकमल अपोज़िशन में अचो या मुकमल उन्हनि जी हिमायत में अचो, पोइ जेको ज़ुल्म ऐं सितम तव्हां सां थिए थो बर्दाश्त कयो, ॿियो त को हल नज़र नथो अचे। हिते हुकुमराननि जी जेकी सूरत हाल आहे न उहा क़ाबिले तारीफ़ न आहे। हुकुमरान पाण खे का बि अहिड़ी शइ साबित न कई आहे जंहिंजे लाइ मां वटि अल्फाज़ हुजनि मां हिननि जी तारीफ़ कयां। MPA खणी नओं माण्हू हुयो, उन सियासत जी शुरूआति ई कई त माण्हुनि जी जेकाबाद जी नफ़्सियात ॾिठई, उन नफ़्सियात ॾिसी करे उन सियासी शुरूआति कई। उन ॾिठो त हिते उन माण्हुनि खे छा खपे। पहिरियों त उन सहाफ़ियनि खां पंहिंजो राय वरिती, जेके सहाफ़ी उन जे पैनल ते हुया उन्हनि खां राय वरितई।
उन्हनि जेके मुफ़ीद मशवरनि सां भोतार खे नवाज़ियो उन कयो। ऐं असां वटि टाप जी गर्मी आहे, यानी गर्मी जी हालातनि में जेको तव्हां ॾिसो था वधि में जैकाबाद में ट्रांसफार्मर जो मसइलो आहे। दुखती रग ते उन हथ हयूं, माण्हुनि खे ट्रांसफार्मर ॾिनई, जिते सड़े पियो उते ट्रांसफार्मर उन टाइम पुॼे पियो। ऐं मौसूफ़ उन ट्रांसफार्मर जे एवज़े में सिटी वारनि माण्हुनि बेसाख्ता, मां यकीन ॼाणो त मां माण्हुनि में जॾहिं सर्वे कयां पोइ इलेक्शन में पोइ मां हिते हुयुसि त उन दौरान उहो MP साहिबु असां वटि बि आयो हुयो, पर सर्वे कयूं पिया त माण्हू चवनि पिया था ट्रांसफर ठाराए ॾिनो त वोट इन जो आहे। हाणे ट्रांसफरनि जे एवज़े में बि वोट उनखे मिलियो, माण्हुनि जी वॾी हमदर्दी थी, हर मकतबे फ़िक्र, ईअं बि न आहे कि हिकिड़े माण्हू कहिड़ी बि ज़ात जो हुयो, सभिनीनि जेको आहे MP साहिब खे वोट ॾिनो, भरपूर तरीक़े सां वोट ॾिनो। लेकिन उन जी मोट जॾहिं हू सांप खटे वियो, खटण खां पोइ जेको आहे हाणे ॿुधण में अचे थो त माण्हू खां मिलण खां बि लवाए थो। त जेके माण्हू हुन सां वञनि था मिलण जे लाइ, उन्हनि सां उहो मिलण लाइ तयारु कोन्हे। इहे कुझु मख़सूस माण्हू आहिनि त उन्हनि खे चयो त मुंहिंजी हले कोन्ह थी। ऐं हाणे इहा हालत ॿुधी आहे, मां ॾिठो आहे त MP साहिबु जेको आहे हिकिड़ो SHO बि पंहिंजी मर्ज़ी जो नथो रखाए सघे। त मां त चवंदुमि अलाह साईं इज़त तोखे ॾिनी, पैसो जाम हुयो तो वटि, हर शइ हुई, ख़ाम खा MP थी करे तूं पाण खे विञायो ठाहियो त न। जो त माण्हुनि जा मसइला हल नथो करे सघे, माण्हुनि जी खे सहूलियत नथो ॾेई सघे, सिटी जो MP आहे, तूं सिटी जो MP कुझु नथो करे सघे त तुंहिंजी इन MPशिप खां बहितर हुयो तूं साॻी हंध ते वेठो आहीं। अलाह इज़त ॾिनी, घर वेठे माण्हू तोखे अलाह पाक पैसो ॾिनो, ॾिए पियो इज़त जो ख़ैर ख़ैरात करे पियो अलाह जी राह में, अलाह वटि बि इज़त थिए पई, अवाम वटि बि इज़त थिए पई। हाणे त तूं पाण खे पैसा बि ज़ाया कया, ख़र्च बि कई ऐं अवाम ते उहा शइ पुॼाए बि न सघियां। लिहाज़ा मुंहिंजे हिसाब सां त MP साहिबु मुंहिंजे हिसाब सां को डिलीवर न करे सघियो आहे, मूंखे लॻे थो त आईंदा बि न करे सघंदो। साईं 2023 में जेकी इलेक्शन थिए पई हुन में त हर कोई दावेदार हुयो मूंखे वोट ॾियो, मां इंशाअल्लाह ताला रोड बि तव्हांखे ॾींदुमि, रस्ता बि ॾींदुमि, ऐं बिजली बि ॾींदुमि, गैस बि ॾींदुमि, ॿियूं सहूलियतूं बि ॾींदुमि। सभ खां पहिरीं ॻाल्हि त मां चवंदुमि जेकॾहिं इंसान खे तालीम न आहे त माना कुझु बि न आहे। तालीम जे हवाले सां हिननि कुझु न कयो। अचु सिहत ते जिम्स असांजो अहिड़ो इदारो हुयो बहितरीनु, जेको न असांखे कंहिं मर्कज़ी ॾिनो, न असांखे सिंध हुकूमत ॾिनो, पोइ US वारनि जी तरफ़ कोई हिकिड़ो तोहफ़ो मिलियलु हुयो। हुनखे बि सिंध हुकूमत जंहिं भुटे साहिब जे नाले ते वोट वरिता हुननि खे तबाही बर्बादु करे छॾियो। जिम्स हुजे या सिविल अस्पताल हुजे, न तालीम रही न सिहत रही, बाक़ी त हे आम ॻाल्हि आहे मुंहिंजा भाउ, रोड रस्ता नालियूं इहो कोई वॾो मसइलो आहे। जीअं इमरान ख़ान आयो पहिरियों चए पियो त मां तब्दीली आनींदुमि, माना ॾिठो दुबतड़। पीपल्स पार्टी ज़रदारी लीग जेकी आहे हमेशह आवाम सां वेसा खाती कई आहे, भुटे साहिब जे नाले ते वोट वठी करे हमेशह हिननि सिंध खे लुटियो आहे। ताज़ो जेके पंजाब मां छिकिनाल निकिरनि पिया, हिन वक़्तु पीपल्स पार्टी जो सदर आहे ज़रदारी, जेको मुल्क जो सदर आहे, हुन जे सही थियण खां सवाइ किनाल कीअं ठहंदा, माना के ठहनि था किनाल त सिंध असांजी अॻे ई कराची को कश्मीर ताईं पाणी जे लाइ फुड़े जे लाइ सुके पई। हाणे असां पोइ ईअं सम्झ पाणी पीअण को सघूं थो। अचो तव्हां जेके PS1 ते जेके दावेदार हुया, जेके मसीहा हुया, हुननि मुंहिंजा भाउ सिर्फ़ु दावानि खां सवाइ कुझु न कयो। हा ठीकु आहे, सिर्फ़ु जेका बाजी अवाम आहे हुनखे छा खपे, ट्रांसफार्म ठाराए ॾींदो हो, उहे बि हुननि जे हवाले सां हिनखे वोट ॾिना माण्हुनि हिनखे आज़माइण जे लाइ। अलाह करे अलाह हिनखे हिदायत ॾे, जीअं माण्हुनि जा कमु कंदो आईंदा लाइ बि कामयाबु थींदो, न त जेके माण्हू अॻे हलिया पिया हे बि घर हलियो वेंदो। MP साहिबु पहिरियों जो छा ॾींदो हुनखे, त मक़सदु चवणो दावायूं त वॾियूं आहिनि, जेके हुननि जा माण्हू आहिनि, जेके मां चवंदुमि ख़ुशामती हुजनि, सिर्फ़ु जेके पहिरियों बि घुराए करे हुनखे जस ॾियनि पिया, हाणे बि घुराए करे जस ॾियनि था, इहो सिलसिलो हले पियो। बाक़ी हुनजूं दावायूं वॾियूं, कमु कुझु न कयो आहे। मां चवंदुसि त कमु कंदो, अमली आहे कमु, जेकॾहिं कमु कंदो त इंशाअल्लाह ताला अवाम तव्हांखे ॿीहर बि चूंडींदी। हाणे हिकु दफ़ा ग़लती में चूंडियो आहे, उहो ज़रदारी लीग त आहे, पर तव्हां कुझु शहर जे लाइ करो, करे ॾेखारो। माना MP साहिबु शहर जे लाइ कुझु न कयो। MP साहिबु कटे सटे अॼु ताईं त कुझु न कयो अथई, अलाह हिदायत ॾींदुसि अॻिते बि कमु मथां करे, अॼु ताईं माना कुझु न कयो अथई। साल में कुझु न कयो त अॻिते छा कयो? बाबा ॾिस न,
माण्हू जेकॾहिं अलाह जी तरफ़ को हिदायत अचे साल में न कई मतिलबु 1.5 साल में करे, 1.5 साल में न करे मतिलबु 2 साल में करे, उमेद माण्हू खे सुठी हुजणु खपे। पर असां नथा सम्झूं जो उमेदनि ते पूरा लाहिनि। नुमाइंदा पंहिंजे लाइ कंदा आहिनि, माण्हुनि जे लाइ कुझु न कंदा आहिनि। चूंडियल नुमाइंदनि माण्हुनि जे लाइ माण्हुनि जे लाइ कुझु न कयूं, न न आवाम जे लाइ कुझु न, न तालीम जो आहे, न सिहत जो आहे, न पाणी जो आहे, न बिजली जो आहे, का शइ न आहे, न गैस आहे, का शइ न आहे। इलेक्शन में त वॾा वॾा पंहिंजो दावा कंदा आहिनि त असां हीअं कंदासीं हीअं कंदासीं। हाणे उहो जेके चवंदा आहिनि लॻी थी पए हुनजे पोयों। हाणे न गैस आहे, न बिजली आहे, न पाणी आहे, न सिहत जो इंतज़ाम आहे, कोई इंतज़ाम न आहे हिते। भला अस्पताल में दवाऊं मिलनि थियूं, उन्हनि जे लाइ आहिनि, उन्हनि जा टेलीफोन पुॼी वेंदा आहिनि, मरीज़नि खे सभु शइ मिले थी। असांजो माण्हू वञे थो जे बेड ख़ाली न आहे, उनखे वापसि रवानो करे छॾींदा। सखर खणी वञो, सखर ते दग में मरी थो वञे, ख़बर आहे सखर मां उते बेड न आहे। भला चवंदा आहिनि त जेको जो MPA साहिबु आहे उहो ॾाढो भलो माण्हू आहे, समाज कोई भलो न आहे। कोई हज करे ईंदा आहिनि, हाजी भला न आहिनि त MPA में बि छा आहे। मदीने घुमो था अचनि न, उहे बि पोइ फिरी था वञनि हिते, ईमान त छॾे पोइ मोटी था अचनि हिते। इन्हनि जो छा ईमान आहे। MPA जी माण्हू जेको आहे सोशल मीडिया ते वरी तारीफ़ करनि था, इहो छो भला? माण्हू जेके करनि था उन्हनि खे कोई मिले थो न, छा बेवकूफ़ी आहे या त तालीम न आहे न, तालीम न आहे। तालीम हुजे सम्झनि केरु सही आहे केरु ग़लति आहे। कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि जेका बात में साईं? इहो ई मसइलो ग़रीब जे लाइ पाणी, सिहत, बिजली, गैस, तालीम, इहो न आहे। चूंडियल नुमाइंदनि खे छा करणु खपे? सही चूंडियल नुमाइंदा जेको चूंडदा अचनि त करियूं कुझु न, स्कूल में मास्तर न वेठा आहिनि, सरकारी स्कूलनि में मास्तर न वेठा आहिनि। अचे त हिकिड़ो मास्तर ॿारनि खे अटेंड करे सभु ॿार वेठा हुजो, मोकिलनि त वञ चांहि चैन खणी आहे, सभु गॾु थी पीअंदा हुते वेठा, ॿार वेठा आहिनि बसि। भला नुमाइंदा हिते तव्हांखे नज़र अचनि था? साईं असां ॻोल्हियूं न, असां उन्हनि ॾे वञूं नथा न, ख़बर आहे कुझु बि न कंदा। हा वञणु त खपे न। जॾहिं मुंतख़िब थियनि था त वाइदा करे वञनि, पाण करनि न। असां दर ते बीठा आहियूं, फ़क़ीर हुजनि हुननि जा, असां वोट वठण जे लाइ दरनि ते अचनि था, वोट वठण लाइ दर ते अचनि था, बसि माण्हू जा मसइला माण्हू जो मसइला हल कोन था करनि। कोई माण्हू कीअं ज़िंदगी गुज़ारंदा? गैस पाणी बिजली न आहे, अलाह जे मथां असरु कोन वेठा आहिनि, बसि जॾहिं ज़िंदगी पूरी थिए त अलाह खे प्यारा थी था वञनि। सहूलियतूं न आहिनि। अहिड़ा माण्हू में जेके 3 साल अस्पताल में पिया आहिनि, बीमार आहिनि, उन्हनि जी तिबी हालत मरण जे करे पिया उनखे जीरो करण जी कोशिशि करनि था। अहिड़ा माण्हू बि जेका बाजा अथव अस्पताल में पिया आहिनि 3 साल, उन्हनि खे भंगी बि उते मिलियल आहिनि सफ़ाई जे लाइ, डॉक्टर बि उन जे लाइ वेठो आहे थियो। भला तव्हां कॾहिं MNA साहिब खे या MPA साहिब खे अस्पताल जे अंदरि रोड ते माण्हू जीअं इलेक्शन में माण्हू दर ते वेंदा आहिनि, अस्पताल में, स्कूलनि में या रोड रस्तनि ते माण्हुनि को पुछा कंदे ॾिठो आहे, विज़िट कंदे ॾिठो आहे? न असां विज़िट करण कोन ॾिठो आहे। न मतिलब जे लाइ अची वेंदा हूंदा किथे न किथे, असां रोज़ त नथा ॾिसूं उन्हनि खे, किथे न किथे मतिलब जे लाइ को थींदो आहे त जॾहिं को मसइलो थींदो आहे, को 4 माण्हू गॾु थियनि, तंज़ीमां बि आहिनि, नंढी नंढियूं तंज़ीमां आहिनि, उन्हनि जो को मसइलो थिए थो गॾु थियनि था न पाण में, उते पुॼी था वञनि। हा उते पुॼी था पाण खे फोटू कढाइण जे लाइ, बसि 4 माण्हू गॾु थी विया असां पुॼी वञूं उते वञी पुॼी। न आवाम जे लाइ न, कोई मसइलो, नाले जो मसइलो न आहे, पीअण जो पाणी जो न आहे, गैस जो न आहे, बिजली जो न आहे, तालीम, सिहत, का सहूलियत न आहे। कहिड़े गिटी में हालात सही आहिनि, गंदगी केतिरो आहे, पाणी रोडनि ते बीठो आहे, का शइ कोन्हे। मां त क़यामत ताईं जेकाबाद खे न पाणी मिलंदो न जेकाबाद पैरस थींदो, जेको आल ॾिसे जेकबाबा जो साॻियो ई रहंदो ऐं ईअं हले थो ईअं हलंदो रहंदो। जॾहिं इलेक्शन थींदी आहे दावाऊं त कयूं वेंदियूं आहिनि, ख़ासि करे ही MPA जो तक आहे, PS 1 जो आहे। MPA साहिब खे बि 11 महीना थी विया, कोई एॾो वॾो प्रोजेक्ट जंहिंसां अवाम खे का भलाई थिए। हाणे ॾिसो करोड़ा रुपयनि जो हिते ज़रूरत आहे, MPA सां पंहिंजे करोड़ा रुपया त ख़र्च न कंदो, लख 2-3 लख रुपए जो स्कीम हूंदो आहे, 2 लख 3 लख जो कमु हूंदो आहे, पोइ बि ॿियनि जे बनिस्बत वञी लख 2 जो कमु करे थो। सम्झनि ॿियो कोई कमु करण वारो आहे ई कोन, केरु आहे? तव्हां ॾिसो कोई आहे तव्हां ॿुधायो मूंखे फिलाणो माण्हू कमु थो करे या फिलाणो हिते MPA जेको सिटी जा रहिया आहिनि उहो कमु कया, छा कमु कयनि? वाह, कमु त कोई न कंदो आहे, पाण वेठा आहियूं, हर कोई टाइम पास कंदो आहे। पर छा इन में उन्हनि में थोरो फ़र्क़ु ज़रूरु आहे पंहिंजी जाइ ते। हे कमु कंदो आहे जेको कीअं बि कंदो, माण्हू खे सेटिस्फाई करे, माण्हू जो थोरा घणा पराबलम साल कंदो आहे जेके जत में हूंदा आहिनि। केरु हाणे फंडिंग एतिरो न आहे, करोड़ रुपयनि जो जेका बाक़ी ज़रूरत आहे, करोड़ रुपया त MPA ते नथो ॾेई सघे।
वो मां तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे केरु कमु करणु नथो ॾेसि, तूं शादी छॾे मां कोई इहो न चवंदो आहे केरु कमु करणु नथो छॾेसि, उहो तोखे बि ख़बर आहे, दुनिया जेका बात सभिनी खे ख़बर आहे कमु करणु केरु नथो ॾे, उहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे। साईं एमपी हाणे जेको हूंदो गवर्नमेंट हूंदो, जेको गवर्नमेंट जो फैसिलिटीज़ आहिनि उहो ॾींदो न माण्हुनि खे। एमपी छा करे, हाणे नौकिरी एमपी काॾो ॾे पाए जंहिंमो गवर्नमेंट ॾींदो त एमपी ॾींदो न, जे गवर्नमेंट न ॾींदो एमपी काॾो नौकिरी ॾींदो। नौकिरी ॾिसे त 1.4 ताईं उहो बि 2 साल थिया वञनि था, वरी कैंसिल थियनि था, वञनि था कैंसिल थियनि था, पोइ एमपी काॾो आणींदे। हिकिड़ो नौकर हुजे, 2 नौकर एमपी पाण रखे, अहिड़े हिते हज़ार माण्हू बेरोज़गार, एमपी काथे हुनखे नौकिरी ॾेई सघंदो? भला अस्पताल में दवायूं मिलनि थियूं? नथा मिलनि, नथा मिलनि दवायूं, न दवायूं मिलनि त न सिविल अस्पताल में कुझु मिले थो, का शइ कोन्हे। जिम जो सत्यानाश थियल आहे, माण्हू खे दवायूं नथा मिलनि, 3-4 मेडिकल खोले विया आहिनि, जो ग़रीब माण्हू खे अफोर्ड नथो करे सघे उन खे चवनि था वञी मेडिकल को दवा वठी आ, उहो त पेनाडाल नंढा रुगोरी 10 रुपए वारा 5 रुपए वारा इहो आवाम खे ॾियनि था, उते ॿिया त कुझु नथा ॾियनि, ॿिया त चवनि मेडिकल साम्हूं वठी आ। माना चूंडियल नुमाइंदनि अञा आवाम जेको उन तरह सां ख़िदमत न करे सघे। चूंडियल नुमाइंदा जेको हथ में हूंदो त ख़िदमत करनि था, न हूंदो छा कयूं। चूंडियल नुमाइंदा बि हिते असां बि ॾिसूं था, चूंडियल नुमाइंदा मथे बि कुल पीना ख़ैर आहे, का शइ कोन्हे। सिर्फ़ु एनाज़ ॾी जेको आहे दिलि वारो, पीपल्स पार्टी जो कमु इहो सुठो कयो आहे, जो दिलि वारो अस्पताल आहे, सकर एनाज़ CVD, इन माण्हू खे सहूलियत आहे, माण्हू खे फौरन रिलीफ मिले थो, ग़रीब माण्हू पुॼे थो उते, उनजो ट्रीटमेंट बिना फीस बि लीला थिए थो, पैसो रुपयो बि ख़र्च नथो थिए, सम्झनि। इहो आहे पीपल्स पार्टी खे मां इन ते मुबारक जो लाइक़ु आहे, जेको ठाहियो आहे दिलि जो। हा जी जी, बाक़ी कुल पीना ख़ैर आहे। बुनियादी तौर ते जॾहिं इलेक्शन जो प्रोसेस थिए थो त उन में इहो हर दौर में थींदो आहे त गाॾियूं भॼंदियूं आहिनि माण्हुनि ताईं पहुचण लाइ, माण्हुनि खे पंहिंजो करण लाइ, वोट वठण लाइ, ऐं पोइ वरी वोट वठण खां पोइ वरी साॻियो ई सिलसिलो शुरू थींदो आहे जीअं माज़ी में थियो आहे। हिन महिल जेका सूरत हाल आहे जेकाबाद जे अंदरि, उहा इहा आहे त चूंडियल नुमाइंदा जेके चूंडिजी असेंबली में पहुता आहिनि, उन्हनि जूं अख़बारनि में त ॻाल्हियूं अचनि थियूं त फ़लाणो प्रोजेक्ट मंज़ूरु थियो, फ़लाणो प्रोजेक्ट मंज़ूरु थियो, फ़लाणी जाइ ते फ़लाणी शइ इहा थी, पर ज़ाहिरी तौर ते उहे शयूं नज़र नथियूं अचनि। जेकॾहिं उहे शयूं जेके ॿुधायूं वञनि थियूं या ॻाल्हायूं वञनि थियूं या अख़बारनि में उन्हनि जो ज़िक्र अचे थो या सोशल मीडिया ते उन्हनि जो ज़िक्र अचे थो, जे इहे शयूं ईअं आहिनि ऐं थियनि थियूं त मां सम्झां थो इहे लाभाइतियूं साबित थींदियूं, पर नज़र नथियूं अचनि। ऐं उनखां अलावा ॿी शइ जेका आहे, हिन ज़िले जो वॾे में वॾो मसइलो हिन वक़्तु अमन अमान जो मसइलो आहे। तव्हां रोड खां सवाइ हली सघो था, तव्हां बिजली खां सवाइ ज़िंदगी गुज़ारे सघो था, तव्हां जेकॾहिं अमन अमान न आहे त तव्हां काॾे निकिरी नथा सघो, तव्हां सफ़र नथा करे सघो, तव्हां कारोबार नथा करे सघो, तव्हां जेको आहे हली फिरी नथा सघो, तव्हां पंहिंजूं शयूं महफ़ूज़ नथा करे सघो। जेकाबाद जे अंदरि, जेकाबाद ज़िले जे अंदरि इन हद ताईं जो रोडनि ते त धाड़ा लॻंदा हुआ, फुरूं थींदियूं हुयूं, दुकान फुरबा हुया, रस्ते वेंदड़ माण्हुनि खां फुरूं थींदियूं, पर हाणे त घरनि में माण्हुनि खे यरगमाल करे सॼी फैमिली खे फुरियो वञे थो, इन हद ताईं जो उन्हनि जी तज़लील बि कई वञे थी पई। उन जा के इलाही सारा वाक़िया जेके आहिनि उहे कोड थिया आहिनि। उनखां पोइ इन हद ताईं ताज़ो ई वाक़ियो हिकिड़ो थियो आहे गड़ी खेरे में, पुलिस ऑफिसर साहिबु पंहिंजो उढे साहिब जी जो ट्रैक्टर वियो ऐं पुलिस हिमत करे उनखे मोटायो आहे। असां सम्झूं था त इहो सुठो कमु आहे, पर आम माण्हू लाइ बि ईअं थियणु घुरिजे, आम माण्हू खे बि इहो रिलीफ मिलणु घुरिजे। शहर जे अंदरि कल्ह जे, अॼु तव्हां इंटरव्यू कयो था, कल्ह जे अंदरि जेकाबाद ज़िले जे अंदरि दर्जन ॾोह थिया आहिनि, 3 तव्हांजा त जेकाबाद जे अंदरि 4 जेकाबाद सिटी में थिया आहिनि। हाणे जे इहो सिलसिलो हलंदो रहियो त ॿियूं शयूं जेके आहिनि उहे एॾियूं बामाना न आहिनि। जेके अमन अमान जो मसइलो आहे, चूंडियल नुमाइंदनि खे ॿियनि शयुनि सां गॾु हिन ते तवजह ॾियणु घुरिजे ऐं इन में उन्हनि जी साख ठहंदी। तरक़ियाती कमु पंहिंजी जाइ ते, पर बुनियादी तौर ते माण्हू पाण महफ़ूज़ जॾहिं न हूंदो त उहे तरक़ियाती कमु कहिड़े कम जा, उहे तफ़री गाहूं कहिड़े कम जूं? तफ़री गाहूं असां वटि कोन्हनि, असां वटि अहिड़ा के पॉइंट कोन्हनि जिते माण्हू वञी तफ़री हासिलु करे, ॿियूं शयूं करे, या तरक़ियाती कमु इन उरूज ते न आहिनि पहुता जो उन्हनि जी खे जेको आहे त काउंट कजे ऐं ॻणाए सघिजे।
अहिड़े क़िस्म जी शइ जेका बि जे अंदरि नज़र नथी अचे। ताज़ो हिकिड़ो हितां लेखक हिकिड़ो गुज़रियो थर जो ख़ालिद कुंभार, उन हिकिड़ो वॾो मज़मून लिखियो आहे जेको पढ़ण वटां आहे त जेका बि जी हालत ते हुन सरसरी ईअं थोरो हितां गुज़री वियो आहे छड़ो त हुन थोरे टाइम में जेको गुज़रियो आहे हुन जेको अखियुनि सां ॾिठो आहे उन हिकिड़ो मज़मून लिखियो आहे त जान जेकब जा कबूतर हाणे जेका बि ते नथा उॾामनि। त इहो जेकॾहिं मज़मून तव्हां पढ़ंदा त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी जेका बि जी बीहक, जेका बि जी हालत, जेका बि जी सूरत हाल कहिड़ी आहे। असां पोइ बि इहा गुज़ारिश कंदासीं उन्हनि खे, चवंदासीं त तव्हां चूंडिजी असेंबलियुनि में पहुता आहियो, असेंबलियुनि में पहुची त विया आहियो, पर हिकिड़ो दफ़ो बि न काफ़ी दफ़ा पहुचा आहियो। हिकु त नवां आहिनि, उन्हनि खे त वरी वधीक कारकर्दगी करणु घुरिजे जो घटि में घटि माण्हुनि वटि पंहिंजी जाइ ठाहिनि ऐं सुभाणे के शयूं ॻणाए सघनि त असां जेका बाद में कमु कयोसीं। अलाह बहितर ॼाणे, असांखे त नज़र न आयो आहे, तव्हांखे मां अॻाणे बि चयोसि नज़र न आयो आहे हिन टाइम। चवंदो ॾुखी सुखी जेकॾहिं मत बिरादरी में कंहिंजी वञे थो, जेकॾहिं फ़ुदगी थी वियो त उहो पंहिंजो पेर आहे, ठीकु आहे न। ॻाल्हि आहे मेन उनजो शहर जो इशू, MP शहर जो आहे, ठीकु आहे न। जेकॾहिं शहर जो कमकार कंदो त नेक्स्ट बि उनजी साराह थींदी, अगरि न कंदो त जीअं MP चेंज थींदा आहिनि उहे चेंज थींदो वेंदो, भले पोइ कहिड़ो बि हुजे, चाहे पीपल्स पार्टी हुजे, चाहे तहरीक इंसाफ़ हुजे, चाहे नून जो हुजे, ठीकु आहे न। बाक़ी इहो आहे वॾे टाइम खां पीपल्स पार्टी हुकूमत रही आहे जेकाबाद में, MPA MNA तक़रीबन अक्सरियत सां उहे मणंदा आहिनि, ठीकु आहे जेकाबाद में। पर हिन टाइम का अहिड़ी हुनजी का कारकर्दगी नज़र न आई आहे 11 महीननि ताईं। इहा त सीधी सी ॻाल्हि आहे, ॾिसो जेकाबाद जेकॾहिं MPA चूंडिजी वियो आहे त इहे नज़र सां उनखे करणु घुरिजे न, त जेकी उनजे हद में शयूं आहिनि, अंडर में आहिनि, राउंड में शयूं अथसि, हेल्थ अथसि, एजुकेशन अथसि, गैस जो बि चलो वफ़ाक़ जो आहे, पर सिटी में त उनखे रोल अदा करणु खपे न। त बाबा गैस बि जेकाबाद में न आहे, बिजली जो बि इशू असां वटि आहे, पर उनखे खणणु त खपे न, असेंबली में ॻाल्हाए न खपे बाबा मुंहिंजे शहर सिटी में गैस न आहे, बिजली न आहे, एजुकेशन न आहे, हेल्थ न आहे, ठीकु आहे। तव्हांखे ॾिसो मां कहिड़ा जेको तव्हांखे जेको आहे शयूं तव्हांखे नोट करांव थो, इहा शइ न आहे, तक़रीबन हक़ीक़त आहे जेकाबाद में का अहिड़ी शइ न आहे। हा मेन असां वटि जेको आहे हिकिड़ो मुंहिंजी नज़र सां जेको आहे त लॉ एंड ऑर्डर जो, लॉ एंड ऑर्डर हूंदो त हिकिड़ो सिस्टम बि हलंदो, लॉ एंड ऑर्डर बि न आहे जेकाबाद में। आए ॾींहुं चोरूं फुरूं दाड़ा थियनि था, ठीकु आहे। इवन हाणे तक़रीबन हक़ीक़त आहे ॿुधाऊं त ख़ौफ़ वारी ज़िंदगी गुज़ारे थो हर माण्हू, जेकॾहिं अलाह जो हिकिड़ो उन्हनि खे बंदे खे आसरो आहे त ठीकु आहे। बाक़ी हाणे कोई पुलिस जो उन्हनि खे कोई कंहिंजो जेको आहे न सग साथी बि अहिड़ो कोई ख़ासि आसरो न आहे जो जेको आहे अॻिते हली MNA पंहिंजे हिसाब सां उहो कराइनि था, जेका थींदा उहो उन्हनि खे ख़बर, छो जो MNA जो तक वॾो ई आहे, ठीकु आहे न। इन जी हाणे असांखे ख़बर न आहे, असां जेकॾहिं सिटी जे गोल दाइरे में शहर में रहूं था, ईअं हाणे ख़ाम खां जेको आहे मां वञी ब्लेम हणां त बाबा मुंहिंजा कम असांखे नज़र नथा अचनि। MNA जी ॿी साइड आहे, ठीकु आहे न, छो जो वॾो वसी जेको आहे हूंदो आहे सिस्टम। असां शहर सिटी में रहूं था, हिकिड़े दाइरे जे अंदरि आहियूं, सिर्फ़ु सिटी जे दाइरे में, असां गड़ी खेर न आहियूं, ठुल ताईं न आहियूं, ठीकु आहे न। असां ॻाईंदासीं जेको बि असांखे नज़र ईंदो त सिटी जो ई असांखे नज़र ईंदो, असां सिटी जी ॻाल्हि कंदासीं। निकिरे थो ख़बर नथी पए किथे ख़र्च थिए थो, कंहिं कढायो कंहिं वटि वियो, माना ज़मीनी हक़ीक़त का काथे नज़र नथी अचे। अफ़सोस जो मुक़ाम आहे त जॾहिं जमहूरी हुकूमत आई आहे उनखां पोइ अवाम खे को रिलीफ न मिलियो आहे, जिते ॾिसूं त तबाही आहे, काथे चङाई नज़र ई नथी अचे। तव्हां ॾिसो त हाणे हीअ रिसेंटली जेको आहे आई थिंक जेको नओं माली साल आहे जेको 2024-25 उन में 6 महीननि जे दौरान 2 अरब 35 करोड़ निकिता आहिनि। उनमें तव्हांजो ADP जे स्कीमनि में निकिता आहिनि, इरीगेशन में निकिता आहिनि, बिल्डिंग, हाईवे ऐं पब्लिक हेल्थ। तव्हांखे कमु किथे नज़र अचे थो? शहर खंडर लॻो पियो आहे, रोड तबाह लॻा पिया आहिनि ऐं हिकु हिकु स्कीम ते डबलिंग थिए थी। माना असांजे जेको सरकारी ख़ज़ानो आहे उहो माले गनीमत करे लुटियो वञे थो ऐं अवाम खे रिलीफ करण लाइ ॾियण लाइ जेको आहे इहो पैसा फंड्स ख़र्च नथा कया वञनि, उहे ख़र्च इन जे लाइ कया वञनि था त इहे पैसा जेके असां रुॻो ख़र्च कयूं रुॻो त जीअं ॿिया बि अचनि। त मां इहो मालदारनि जेके असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन जा जेकी पार्टीज़ जा जेके हुकुमरान चङा मुड़ुस आहिनि, चेयरमैन हुजे जेके आहिनि, उन्हनि खे घुरिजे त ख़ुदारा अवाम तव्हांखे मोट ॾिए थी त अवाम खे मोट में तव्हां बि सुठी मोट ॾियो। ईअं न थिए जेकॾहिं जॾहिं तव्हां ॿीहर अचो त तव्हांखे उहा मोट न मिले ऐं तव्हांखो सवाल थियनि ऐं तव्हां लाइ अवाम झंडा खयूं बीठी हुजे। छा जे करे हीउ दौरु जदीद आहे, हाणे अवाम तव्हांखो सवाल कंदी ऐं तव्हां अवाम जे सवाल खां बची न सघंदो। सर ॻाल्हि इहा आहे त असांजे जेके जांच कंदड़ इदारा आहिनि, हाणे ॻाल्हि इहा आहे त जमहूरियत में त सभु आज़ादु आहिनि न। जमहूरियत जो मक़सदु हाणे असां वटि उबतो वरितो वञे थो। जमहूरियत जो मक़सदु इहो आहे त करप्शन करण में आज़ादी,
आवाम जी ख़िदमत करण में आज़ादी न आहे, करप्शन करण में आज़ादी आहे। तव्हां ॾिसो त जेके रिपोर्ट आई आहे, महांगाई केतिरी वधी आहे, आवाम वटि खाइण जे लाइ जेको आहे पंहिंजो तरसे थी, महांगाई एतिरी वधी वई आहे। चिकन तव्हां ॾिसो, ॿिया आम रेट ॾिसो, सरकारी कामोरा जेके आहिनि उहे आवाम जी ख़िदमत, आवाम खे रिलीफ ॾियणु बदिरां वॾेरनि जूं, कमदारनि जूं ऐं जेके चुनियल नुमाइंदा जेके आहिनि उन्हनि जी मुंशीगिरी में मसरूफ़ आहिनि, आवाम खे को रिलीफ ॾियण लाइ तयारु न आहिनि। सवें एतिरा अहिड़ा स्कूल आहिनि जिते स्कूल उस्ताद ई न आहिनि। चवंदो मां तव्हांखे अंग अखर बि ॾींदुमि, केतिरा ई अहिड़ा स्कूल आहिनि जिते शागिर्द आहिनि, शागिर्द बि कहिड़ा आहिनि, उहे माना फर्ज़ी जेके उन्हनि दाख़िला कई हूंदी, शागिर्द आहिनि पर उस्ताद न आहिनि। अहिड़ा स्कूल आहिनि हिते प्राइमरी में तव्हां अंदाज़ो कयो त मां 80% जेको आहे न हिते सभु जेके आहिनि गैर फ़ाल स्कूल आहिनि। सेकेंडरी में मां ईअं चवंदुमि 50% आहिनि फ़ाल, पर ॻाल्हि इहा आहे त गुंजाइश खां वधीक माण्हू रखियल आहिनि ऐं भर्ती बि हाणे क्राइटेरिया ज़ाहिर कयो अथऊं त भाई जेको आहे इनरोलमेंट ते, हाणे इनरोलमेंट कूड़ी हणी छॾंदा। जेकॾहिं शागिर्दनि जी इनरोलमेंट ऑनलाइन थी वई न, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी हिकिड़ो शागिर्द तव्हांखे 5 स्कूल में नज़र ईंदो दाख़िल थियल। त इहे शयूं, बाक़ी उन खां अलावा सिहत ॾिसो तव्हां, सिहत तबाह हाल लॻी पई आहे। जिम्स आहे, 60 करोड़नि जी बजट आहे, तव्हांखे हुते दवा न मिलंदी। एॾी मुदाख़लत आहे हाउस कीपिंग मेंटेनेंस में, जेके आहिनि वॾेरनि जा जेके बंगलनि जा नौकर उते रखियल आहिनि ऐं ड्यूटी नथा कनि, आवाम खे रिलीफ नथो मिले। इलाजु हाणे उते बि नापीद थी वियो आहे। हिकिड़ो वाहिद इदारो हुयो जंहिंजो आस हुई, छाजे करे त जेकी सिविल अस्पताल आहे उनजी बजट एतिरी न आहे जेतिरी जिम्स जी आहे। हालत इहा आहे त जिम्स जा डॉक्टर बि उते हणी छॾींदो। बाबा तव्हां पंहिंजा हायर कयो, तव्हांजी हायरिंग थी सघे थी न, तव्हां ईअं छो था कयो? माना ॻाल्हि इहा आहे त बद इंतिज़ामी, बैड गवर्नेंस जे करे जेको आहे न असांजो ज़िलो तबाह थिए थो। सरकारी ऑफिसूं जेके आहिनि उहे वीरान लॻी पयूं आहिनि। ऐं MP जेकॾहिं तव्हां MP जी ॻाल्हि कयो था त मां इहो ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इलेक्शन खां अॻु में हिकिड़ी NGOs तरफ़ां हिकिड़ी पब्लिक गैदरिंग कराई वई चूंडियल नुमाइंदनि सां, जंहिंमें MP साहब आयो। उन इहो ऐलान कयो हुयो त मां चूंडण खां छुटजण खां पोइ हर महीने जिम्स में खुली कचहरी कंदुसि, उन्हनि जा मसइला मालूम कंदुसि। मां चवां थो त केतिरा महीना थी विया आहिनि MPA साहब जिम्स जे हवाले सां का बि खुली कचहरी न कई आहे। न ई MPA ऐं MNA ॿई लातालुक बणियल आहिनि। जेका बात उन्हनि खे घुरिजे त ज़ाहिर आवाम उन्हनि ते एतमाद कयो आहे, उन एतमाद ते पूरो लहनि ऐं आवाम जी बरगोर लहनि। ज़ाहिर आहे रुगो तव्हांजो कमु ऑफिसरनि सां राब्ते जो न हुजणु खपे, त रुगो ऑफिसरनि सां गॾु तव्हांजो आवाम सां बि राब्तो हुजणु घुरिजे त जीअं आवाम खे रिलीफ मिले। हालत इहा आहे त सरकारी ऑफिसूं विरान लॻी पियूं आहिनि। मां अक्सर खाता तव्हांखे मिल में तव्हांखे 80% बि हाज़िरी नज़र न ईंदी। ऑफिसर अचनि ई नथा। जॾहिं वञो त को ॿुधाए साइलिन ॿुधाईंदा त साईं जेको हाणे निकितो, पर हालांकि कूड़ आहे अहिड़ी ॻाल्हि त घटि में घटि त सॼी जेकी असांजी जेकी हुकूमत आहे उहा फोकस करे थी रुगो एजुकेशन ते, तो बायोमेट्रिक हाज़िरी। मां त इहो चवंदुसि त हाणे जेकी ज़रूरी थी पियो आहे त मुख़्तलिफ़ खातनि, सभिनी खातनि में तव्हां बायोमेट्रिक हाज़िरी हणो त ख़बर पए तव्हांखे घणा ड्यूटी कनि था, घणा गायब आहिनि। जकाबाद जी बि साॻी सूरत हाल आहे। न पाणी जो प्रोजेक्ट जेको पूरो थियो, न उन मिठो पाणी फराहम कयो वञे, न रोड रस्ता, न ड्रेनेज सिस्टम बहितर थियो, न हिते ॿिया मसइला हल थिया। तंहिंजे करे असांखे अफ़सोस आहे जो जे हितां जा चूंडियल नुमाइंदा जेके पीपल पार्टी जा हुया, उन्हनि हितां जे लाइ कुझु बि न कयो। छाकाणि त सिर्फ़ु टेंडरनि में त ॾेखारे वियो, कागज़नि में त ॾेखारे वियो त कम थिया आहिनि, पर अमली तौर ते कुझु किरदारु अदा न थियो। MPA त ज़ाहिर ते अवाम खे वॾी उमेदु हुई ते कामयाबु थी करे अवाम जा मसइला हल कंदो, जकाबाद जा मसइला हल कंदो। पर अफ़सोस सां चवणो पए त जकाबाद जी अवाम उन खां मायूस थी चुकी आहे। हुन जकाबाद जे लाइ को बि कमु न कयो। अॻे जेको ख़ैराती कमु कंदो हो उहे बि हिन जा घटिजी विया आहिनि। तंहिंजे करे इन जकाबाद जे MNA हुजे या MP हुजे, उन खां जकाबाद जी अवाम मायूस आहे। छाजे करे MPA साहब में गैर फ़ाल थी वियो? हक़ीक़त इहा आहे त पाण में पीपल पार्टी जा पंहिंजा मसइला हर को चाहे थो त मुंहिंजी इज़त हुजे, मां कमु कयां, मुंहिंजो सैन खे चवां नालो हुजे। तंहिंजे करे मां सम्झां थो त MPA ख़ुदि इन मसइले ते मायूस थी विया पीपल पार्टी खां। छाकाणि त शायदि ईअं चयो वञे हुनखे शायदि अख़्तियार नथा न वञनि। नाले जो MP आहे, सूरत हाल इहा लॻी पई आहे। पर हक़ीक़त इहा आहे त ज़ाहिर में हितां जे इन MNA न MPA जे या ॿिए कंहिं नुमाइंदे जेका हिते कारकर्दगी नज़र अचे थी जकाबाद में, जकाबाद जा माण्हू मुकमिल तौर ते उन्हनि खां मायूस आहिनि। बहसियत शहरी जेकॾहिं मां ॻाल्हाईंदुमि त असां जेकॾहिं इलेक्शन में पंहिंजो वोट कास्ट कंदा आहियूं त उनजो मक़सदु इहो हूंदो आहे त जॾहिं बि का नई गवर्नमेंट चूंडिजी ईंदी त उहो शहरियुनि जे हक़नि लाइ कमु कंदी ऐं शहरियुनि खे सहूलियत ॾियण लाइ कमु कंदी। पर बदकिस्मती सां अगरि असां ॾिसूं त जेकर साल गुज़रण जे बावजूदि को ख़ासि तब्दीली न आई आहे। माना असां पंहिंजे शहर खे जेकॾहिं ॾिसूं था त जकाबाद में रोड रस्ता नालियूं उनजी हालत साॻी आहे, अञा बदतर थी वई आहे। असां अहिड़े तरीक़े सां हेल्थ सेक्टर खे ॾिसूं त असांजा जेके उन जा असांजा नुमाइंदा आहिनि, चूंडजण खां अॻु में जेके दावाऊं कनि पिया त असां हेल्थ सिस्टम खे थोरो स्ट्रेंथन कंदासीं, त उन में को ख़ासि फ़र्क़ु न पियो आहे। जेके माना असांजा मौजूदा
स्ट्रक्चर आहे उहो बि तबाही जे तरफ़ वञणु शुरू थी वियो आहे। जेकॾहिं असां सिविल अस्पताल खे ॾिसूं, सिविल अस्पताल में का ख़ासि तब्दीली न आई आहे, उहो पोइते वञे थो। जिम सां माण्हू दाऊं कनि था त उन्हनि खे डॉक्टर नथा मिलनि, दवाऊं नथा मिलनि। अहिड़े तरीक़े सां अगरि तालीम जी ॻाल्हि कजे त तालीम में नवां उस्ताद भर्ती थियण खां पोइ इहो ख़्यालु हुयो त को तब्दीली ईंदी त उन में बि को ख़ासि फ़र्क़ु न पियो आहे। त माना जेकॾहिं असां ओवरऑल ॾिसूं त असांजा जेके उमेदूं हुयूं त हिन इलेक्शन खां पोइ का तब्दीली ईंदी त उहा तब्दीली ॾिसण में नथी अचे पई। असल में अगरि ॾिसूं त इंतिज़ामी यूनिट MNA या MP जो कमु हूंदो आहे कानून साज़ी करणु, पर असांजे मुल्क में उन्हनि जो जेको रोल आहे उहो ईअं आहे त इंतिज़ाम जेकॾहिं कानून साज़ी सां गॾु उहे इंतिज़ामी शयुनि खे बि ॾिसनि था पिया। उहे काफ़ी जेके बोर्ड्स में आहिनि, जीअं जेके हेल्थ जिम्स जो बोर्ड आहे उन में शामिल आहिनि, या जेके असांजा इंतिज़ामी इदारा आहिनि, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे, उन्हनि खे बि हलाइण में उनजो रोल आहे। त MNA या MP ॿिन्हिनि जो रोल अचे थो पियो। ऐं असल त कमु उन्हनि जो कानून साज़ी आहे, पर उन्हनि खे जेके फंड्स डेवलपमेंट जा आहिनि उहे MNA MP जे ज़रिए अचनि था, ऐं उहे किथे इस्तेमालु थियनि था उनजी का बि ख़बर न आहे। माना माज़ी में ईअं थींदो हुयो त जॾहिं तव्हां का स्कीम ठाहींदा हुयो त रोड जी स्कीम आहे, पाणी जी स्कीम आहे, त तव्हां हुते हिकु इफ़्तिताह जे वक़्तु तख़्ती लॻाईंदा हुया त हिन स्कीम जो नालो छा आहे, कंहिं अप्रूव कई आहे, कॾहिं अप्रूव थी आहे, हिन जा केतिरा पैसा आहिनि, कीअं इस्तेमालु थिया। त उहा आवाम जे माना मालूमात में इज़ाफ़ो थींदो या नॉलेज में हूंदो हुयो त हे फंड्स आया आहिनि, एतिरा ख़र्च थियनि था। पर हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे त केतिरा फंड्स अचनि था, किथे इस्तेमालु थियनि था, अख़बारनि में पढ़ूं था त 70 अरब रुपया जेके आहिनि जेकबा जी डेवलपमेंट ते पोएं साल ख़र्च थिया आहिनि, पर उहे किथे थिया आहिनि उनजो को माना कोई तब्दीली नज़र नथी अचे ख़र्चनि खां पोइ। नाज़रीन, तव्हां जेकबाबाद जे माण्हुनि जी राय ॿुधी ऐं उन्हनि चूंडियल नुमाइंदनि बाबति जेका पंहिंजी राय ॾिनी, उन मां मालूम थियो त उहे माण्हू मायूस नज़र अचनि था ऐं उन्हनि खे पंहिंजे चूंडियल नुमाइंदनि मां माज़ी जे नुमाइंदनि वारी सूरत हाल नज़र अचे थी त जीअं माज़ी में मायूस कुन सूरत हाल रही ऐं हिन वक़्तु बि उन्हनि खे को बि पंहिंजो मसइलो हल थींदे जेको आहे त थींदे नज़र न पियो अचे। ऐं हितां जे ख़ासि करे सूबाई जेको नुमाइंदो आहे उन जे ग़ैर फ़ाल हुजण जूं बि दाहूं कयूं। उन्हनि चयो त हितां जेकबाबाद जे शहरी तक तां चूंडियल नुमाइंदो जेको आहे उहो ग़ैर फ़ाल रहियो आहे ऐं उन माण्हुनि जे बुनियादी मसइलनि जे हल जे लाइ को असराइतो किरदारु उनजो निभाईंदे नज़र नथो अचे, जंहिंसां माण्हुनि खे हिकिड़े क़िस्म जो आसरो या उमेद रही त ही मौजूदा जेको नुमाइंदो चूंडियो आहे जन उन जे हथां या उन जे किरदार जे सुठे निभाइण जे करे को माण्हुनि जे मसइलनि जो हल बि निकिरंदो। उन हवाले सां उन्हनि जी मायूसी वारी जेका सूरत हाल रही, उन्हनि पंहिंजी मायूसी जो इज़हार कयो त चूंडियल नुमाइंदनि खे माण्हुनि जे अहसासनि जो ख़्यालु करणु खपे, माण्हुनि जे जज़्बनि जो ख़्यालु करणु खपे, माण्हुनि जे मसइलनि जो ख़्यालु करणु खपे ऐं ॾिसणु घुरिजे त उन्हनि जा बुनियादी मसइला कहिड़ा आहिनि, छो जो उहे पाण बि हिन ई इलाइक़े हिन शहर जा आहिनि। सो खेनि इहा ख़बर हुजणु खपे त जेकबाबाद शहर कहिड़े बुनियादी मसइलनि खे मुंहुं ॾिए पियो ऐं हितां जा माण्हू कहिड़ा कहिड़ा अहंज भोॻीनि पिया, त उन्हनि मसइलनि जे हल जे लाइ उन्हनि पंहिंजो को किरदारु निभाइनि ऐं माण्हुनि खे इहो को भरवसो अचे त ही मौजूदा चूंडियल नुमाइंदो जेको आहे उन्हनि जे मसइलनि जे हल जे लाइ असराइतो को किरदारु निभाईंदो ऐं उन जा मसइला हल कराईंदो। सो अहिड़ी सूरत हाल माण्हुनि खे का अहिड़ी उमेद अफ़ज़ा ॻाल्हि उन्हनि नाहे कई जंहिंसां लॻे त को मौजूदा चूंडियल नुमाइंदो को माण्हुनि जे लाइ सुठो नुमाइंदो ऐं ॻाल्हाईंदड़ नुमाइंदो साबित थिए या माण्हुनि जे मसइलनि जो उनखे अहसासु हुजे जंहिंसां को माण्हू या उमेदु रखनि जंहिंमां त उन्हनि जा मसइला हल थींदा। मायूस कुन सूरत हाल माण्हुनि जी राय में सम्झ में आई त उन्हनि चूंडियल नुमाइंदनि खे माण्हुनि जे इन जज़्बनि जो अहसासु करणु घुरिजे। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।